वासी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम नबी ख़ासकेली। सॼे मुल्क जे सामूंडी पट्टी के इलाइक़े केटी बंदर बगान गाड़ो सजण वारी ठारे वारी जुओ खथो बुआरा घोड़ाबाड़ी समेत समूरन इलाइक़े में तव्हां ॿुधायां त ताज़ो जेको तेल जो रेट जेको जंहिंमें डीज़ल जेको आहे 59 रुपया लीटर ऐं पेट्रोल जेको 24 रुपया लीटर वधण खां पोइ हिते सामूंडी पट्टीअ जे जेके दुकानदार जेका आहिनि उन्हनि जेकियूं रोज़मर्रा जूं शयूं जेकियूं आहिनि अटो अन्न गिह खंडु जे जेका रेट जेका आहिनि हथरादो जेका आहिनि उहो वधाए छॾिया आहिनि। वधीक असां कोशिशि कंदासीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे पंहिंजा वीचार असां सां कहिड़े रीति वञनि था। राति जो 11 बजे खां पुठियां पेट्रोल चूंदा पिया, पेट्रोल वारनि विया पंप बंदि लॻी पिया, परेशान सफ़ा टेंशन माण्हुनि खे। गाॾी जी छा पेट्रोल आहे, मज़दूरी असांजी 800 रुपया मिले थी। 20 माण्हू खाइण वारा मिसकिन माण्हू छा कंदासीं असीं? मिसकिन माण्हू 200-250 तारीख़ कमाइण वारा। हाणे असां कंहिं टाइम खाईंदा के को अहिड़ो वेलो अचे थो जंहिंमें असां राति जो बुक ते वेही माना राति गुज़ारे वेंदा आहियूं। मुल्क माण्हू जीअण जो कंहिंखे बि हक़ त कोन्हे आई थिए, न पाणी न जेकी सऊदी आहे सो असां वरी वञे 30 रुपया 3 रुपया किलो बि विझे ऐं हमारो 24 रुपया किलो बि चढ़े। सम्झ हिते असांजो को फसल विकिजे ई कोन थो। बाक़ी आवार जेको ॾींहुं ॾींहुं त चढ़ो असीं केॾा वेंदासीं, असीं बचा कुझु छॾंदासीं। हा पर इन करे असांखे मारियो न बसि। असांजी हुकूमत त अपील आहे त महिरबानी करे पेट्रोल ते डीज़ल ते कुझु नज़रदारी कयो वञे। अटे ते खंड ते गिह ते हर शइ चढ़ी वई आहे। हाणे तव्हां ॿुधायो त असीं मज़दूर माण्हू कहिड़े हिसाब सां पंहिंजा बचा पारियूं। इहा ख़बर पई आहे त मुल्क IMF वटि गिरवी थी वियो। इमरान ख़ान मुआइदा करे भॼी वियो वीचारो, रुली त शहबाज शरीफ़ वियो। शहबाज शरीफ़ खे इहा ख़बर हुजे त वज़ीर आज़म थियण जो शौक़ु ई कोन रखे करे, उनखे बि हाणे ख़बर पई आहे त वाई कुर्सीअ ते फसी वियोसि। अटे जो रेट बि चढ़ी वियो आहे, डालडा जो बि चढ़ी वियो आहे। आख़िर आवाम केॾां वञी सघे थी? इहा असांजी अपील आहे मथे। असीं अपील करियूं था, ग़रीब माण्हू केॾां वेंदासीं? असीं बुख मरूं पिया। असांजो को बि कोन्हे, को बि धंधो, को बि रोज़गार कोन्हे। तेल जा रेट वधनि पिया, का ख़बर न आहे, को ऐलान न आहे। वञूं था पंप वारनि ते, अलाह तो नेकी ॾियो हुते तेल जा रेट न लॻियो वञनि। असांजो इलाइक़ो अहिड़ो आहे जंहिंमें बसि थोरो कुझु थिए थो असांखे महांगाई माना खयो वञे। गरीब माण्हू असीं 200 दिहाड़ी खणण वारा माण्हू असीं केॾां वञूं, छा करियूं? हींअर वरी तेल महांगो थी वियो आहे, असांजूं गाॾियूं ट्रांसपोर्ट सॼो बीठो आहे। असीं केॾां करे वञूं? केॾां असांजा बचा वातनि पिया। असीं हिकिड़ो चकर खियूं, हिकिड़ो चकर ईअं ई सुम्हूं, राति जो टांडो ॿारियूं कोन ॿारियूं, ईअं ई असीं सुम्हंदा आहियूं। अलाए छा आहे, ख़बर न आहे, कुझु आहे। असांजे त बचा वातनि पिया आहिनि। ग़रीब माण्हू आहियूं, असीं त पुछो नथा सघूं। कैमरामैन अली हुसैन ख़ासकेली सां गॾु ग़ुलाम नबी ख़ासकेली, धरती TV केटी बंदर।